टंडोबागो में ज़मीनी तकरार ते हलंदड़ झेड़े जो फ़ैसिलो धोरियूं खीर खंड थी वियूं। टंडोबागो खां रिपोर्ट करे रहियो आहे अली गुलाम खोसो। टंडोबागो में ज़मीनी तकरार सबबि हलंदड़ झेड़ो बिलाखुर ख़तम थी वियो, जिते मल्हाह बिरादरी जे ॿिनि धुरियुनि विच में सुलहनामो तय कयो वियो। तफ़सील मूजिबि धुर नंबर 1 खुदानो मल्हाह ऐं धुर नंबर 2 मोहम्मद हसन उर्फ़ बाबू मल्हाह विच में ज़मीन जी मालिकी सां हलंदड़ तकरार जो फ़ैसिलो अॼु पागारे अब्दुल वाहिद उमराणी जी ओताक ते कयो वियो। सुलह जी कोशिशुनि में मुअज़्ज़ज़ जरगाह अमीननि जी हैसियत में शामिल रहिया, जिन जी मौजूदगी में ॿिन्ही धुरियुनि विच में फ़ैसिलो कयो वियो ऐं ॿई धुरियूं खीर खंड थी वियूं। फ़ैसिलो कंदड़ अमीननि में यार मोहम्मद शाह, अब्दुल्ला शाह, ज़ियाउर रहमान दल ॾेई शहर वारा, एहसान उमराणी, अली नवाज़ मल्हाह बदीन वारा, बाबू शाह, इलियास बान, गुलाम हैदर उर्फ़ बाबू जत, गुलाम नबी उमराणी शामिल हुआ। उन्हनि सभिनी जी मौजूदगी में तकरार ख़त्म कंदे ॿिन्ही धुरियुनि विच में दोस्ताणो मुआहिदो करायो वियो। मक़ामी बिरादरी फ़ैसिलो कढण जी कोशिशुनि खे साराहींदे इलाइक़े में अमन क़ाइमु रहण जी उमेद ज़ाहिर कई आहे। अली गुलाम खोसो, सोशल मीडिया सेंटर सिंध।